अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी नक़द मौजूद आहियां सचल गेट ते। दोस्तों हे ॾिसो असांजो दोस्त तो कपाए वा हिते जैतून लाड़काणे जा। आबा घणे आ जैतून? 120 रुपया किलो। कुछ रियायत कर यार। 100 रुपया दे। अदा हे ॾिसो 100 रुपया किलो अथव जैतून। हितां लाड़काणे जा जैतून ॾेई पिया। हे ॾिसो हे जैतून वारो सचल गेट अथव। हीअ सस्ता थी विया अथव जैतून हिते बिल्कुलु 100 रुपए में किलो। अदा हेॾे फोटन वारो बि बीठो अथव। हे फोटा भाऊ, फोटा घणे किलो ने? 400 रुपए किलो। कुछ रियायत है? 350। काथां जो आहे पाण भाऊ? नौशहरे जो त दोस्त असांजो। 400 में फोटा हलन था। हे काथां जा आहिनि फोटा भाऊ? हवा हेॾां हितां तर ॾांहुं ईंदा आहिनि ॻोठ ॾांहुं, हैदराबाद खां परते। हे सचल गेट ते बीठा आहियूं। 400 पहिरियां हुया 800 रुपया, हाणे 400 ते पहुता आहिनि। होरिया ठीकु आहे दोस्तों, अल्लाह हाफ़िज़, दुआ में यादि। अदा 2 किलो कढ।